असांजा स्पॉन्सर्स। सिंधी सुधारण जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आजियां आहे। दादा मंघाराम मलकाणीअ खे सिंधी नाटक जो अबो चयो वेंदो आहे। हुन पंहिंजी किताब सिंधी साहित्य जे मुख़्तसिर इतिहास में लिखियो त सिंधु कला मंदिर जी स्थापना सां सिंधी रंगमंच जो सही माना में जन्म थियो आहे। अॼु गॾिजंदासीं सिंधी रंगमंच जे जन्मदाता सां, टीवी ते पहिरियों सिंधी प्रोग्राम पेश करण वारो, पहिरियों सिंधी नाटक पेश करण वारो, रेडियो ते पहिरियों सिंधी नाटक पेश करण वारो, दर्शकनि जो दुलारो, हरफन मौला श्री SP मेघाणी। दादा, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हांजो पहिरियों कदम हिन नाटक जी दुनिया में कीअं पियो? पुट, पहिरियों कदम ॿुधाईंदे ॿुधाईंदे ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। ख़ैर, विरहाङे खां पोइ भारत में आयासीं। जयपुर, जोधपुर, जैसलमेर घुमण खां पोइ थांव कयोसीं नागपुर में। शायदि 13 साल जो हूंदुसि। एडमिशन वरितमि उते, स्कूल बि करवे स्कूल में एडमिशन वरितमि। ऐं उते सालियाने जलसे लाइ बि कुझु रिहर्सल हली रही। ग्रांड रिहर्सल जे ॾींहुं हुन में जेको नौकर जो रोल कंदो हो घसीटो, उहो आयो ई कोन। ऐं डायरेक्टर खे लॻो गुस्सो, चई न आयो आहे, न आहे खणणो हुनखे। ॿियो केरु आहे ॾिठईं कुंड में मां ॿिठोसि। ईअं चई, इधर आओ, तुम स्कूल में पढ़ते हो? हाँ। नाटक में काम करोगे? हिंदी आती है? नहीं, हिंदी में सिंधी है, हिंदी नहीं आती। ॿिए ॾींहुं शो, पर अंदर में डप, पर घर में शान सां पियो चवां सुबुह जो न शाम जो शो आहे मुंहिंजो। ख़ैर, शो शुरू थियो, नाटक शुरू थियो, सेट सर कयो, घसीटा एतिरे सच पे डायरेक्टर पुठियां अची गार रही लथाई, वॾी गार ॾिनी, हल स्टेज ते तो साढो मुंहिंजी 3 दफ़ा किथे चई मर न अंदर जाके मर। अंदर वियुसि तो सेठ चवण लॻो, अंदर आता क्यों नहीं है? मैंने सेठ आपने हमेशा 3 बार बुलाते हैं, आज 2 बार बुलाया तो मैं समझा किसी और को बुला रहे हैं क्या? अरे मुझे एतिरो चवण ऐं धोती पकड़े डप में ॾकण पब्लिक। पोइ जॾहिं हू सॾु करे मां अञा एंट्री कयां, हथ रखंदे पाण खिलणु शुरू। पतो लॻो त हुन में कॉमेडी जो अवॉर्ड मिलियो यार। मां सोचियो त वाह, ईअं ई। पर हुन में मूंखे फाइनल एडमिशन कान ॾिनऊं। चऊं तो वटि सर्टिफिकेट कोन्हे, तूं हितां वञ। त उते स्कूल छॾे वरी सोमलवार में ॿुधुमि त एडमिशन ॾेई रहिया आहिनि। उते को बि सर्टिफिकेट न खपे, रुॻो हुनजी वर्बल जेका ज़बानी जेका ॾिनी वई आहे उन ते विश्वास करे ॾियनि। त उते मूंखे एडमिशन मिली वई। ऐं उन स्कूल में जॾहिं मां सम्झो त 7 में 7th स्टैंडर्ड में हूंदुसि, उते मूंखे लक्ष्मी का स्वागत उपेंद्र नाथ जे अश्क में मेन रोल मिलियो हिंदीअ में। तेसिताईं मूं हिंदी सुधारे वरिती हुई, हिंदीअ में थोरो पाण ते सम्झ अची वई हिंदीअ जी। ऐं कुदरत सां उहो प्ले बि सुठो हुयो, उन में बि अवॉर्ड मिलियो। पोइ त बसि पुट मूं महिल वरी पोइ ते न ॾिठो आहे। अॼु बराबरि थकिजी पिया आहियूं, पर हलंदा रहिया आहियूं ऐं हलंदा ई रहंदासीं। तव्हांजे सभिनी नाटकनि मां तव्हांजो फेवरेट नाटक कहिड़ो आहे? भई इहो ॾुखियो सुवालु आहे। ऐं एक्चुअली मूंखे जवाबु ॾियण बि ॾुखियो आहे। त भई मुंहिंजा त हर ॿार आहिनि न, हिकु को वधीक को घटि को सुठो बि कीअं, ॿार त मुंहिंजा आहिनि। पर तॾहिं बि दर्शकनि खे जेको नाटक वणंदो आहे उहो यादि कंदा। 213 शो। हा, छोरनि खे, कॉलेज वारनि खे जेको वणंदो आहे छोरा अॻियां पोड़ा पुठियां। पब्लिक खे जेको वणंदो आहे ऑल दी बेस्ट, अवल ख़ैर। सभिनी जी टेस्ट अलॻि आहे, माण्हू अलॻि आहिनि, पर दर्शक चाहींदा आहिनि यादि कंदा खे
मां चाहींदो आहियां PL देशपांडे जे प्ले तुझा आहे तुझ पाशी ही प्यासो मन मुंहिंजो मूंखे ॾाढो वणंदो आहे। जॾहिं कंदो आहियां न हिकु तसली थींदी आहे, कलाकार खे जेका तसली मिलंदी आहे न परफॉर्म करे। कॾहिं बि मन उदास रहंदो आहे ऐं डायलॉग चवंदो आहियां त मुंहिंजो मनु वरी रस्ते ते अची वेंदो आहे। ज़िंदगीअ लाइ सोचणु न, ज़िंदगी तमामु ज़रूरी आहे, ज़िंदगी एतिरी मामूली ॻाल्हि कान्हे, अहिड़ी फिलासफ़ी हुन में हुई। त तव्हांजो प्ले जेको फेवरेट आहे उहो आहे PL देशपांडे जो प्ले प्यासो मन मुंहिंजो। त हिकु ॻाल्हि हिते मुंहिंजे ज़हन में थी अचे त सिंधी में असलूका नाटक छो एतिरा घटि छो आहिनि? असीं ट्रांसलेशन्स खे छो ईअं छा आहे कि लेखकनि जी घटिताई आहे या वरी दर्शकनि जे तरफ़ां उहो हिकु इनकरेजमेंट कान्हे? भई मां तुंहिंजे ॻाल्हि सां शायदि हमराह न थियां। छा आहे त पहिरीं त असां वटि थिएटर ई घटि आहे। हां थिएटर घटि आहे, उहा कमर्शियल थी कान्हे। जेसि ताईं कंहिंखे कमर्शियल सहारो न आहे जंहिं बि लाइन में, उहा लाइन अॻियां न वधंदी। थिएटर घटि में घटि पंहिंजो ख़र्च त कढे। अॼु थिएटर खे वॾनि माण्हुनि जे स्पॉन्सरशिप ते हलणो थो पए। थिएटर कंहिंजे सहारे हली रही आहे, कंहिंजे मदद सां हली रही आहे। त उन जे करे घणा राइटर या कलाकार हिन पासे जे आया बि कलाकार त इहो सोचूं त भई ॾाकण आहे, हिन ॾाकण ते चढ़ी सीरियल में हलिया वेंदासीं, फिल्मुनि में हलिया वेंदासीं। हिकिड़ो इहा ॻाल्हि आहे। पर तंहिं हूंदे बि जेको पहिरियों नाटक थियो गोवर्धन भारती जो लिखियलु हो, बिगड़ियल घर, नाथाणी साहिबु दिल्लीअ में कयो हो 60 जे लॻभॻि, त उहो ओरिजिनल नाटक हो। तंहिंखां पोइ जो सिलसिलो रुकियो कोन्हे। अधु गिलास असांजो भरियल आहे, अधु ख़ाली कोन्हे, सम्झे। जीअं त वारीअ संदो कोट, गुॾा गुॾी, पंहिंजा दुश्मन, ऐं हिकिड़ो असांजे हिन जो घर गुरू जो दर, काको कल्लूमल, साईं राम राम, ऐं तंहिंखां पोइ काफ़ी घणा सुंदरीअ जो प्ले हो, प्रीत पुराणी रीत निराली, थियनि पिया। पर छा आहे त टेक्निकली अञा असांजे हथ में उहा कलम में जेका पकड़ अचे थिएटर जी न आई। तो ॾिसो मिसाल वरितो, तुंहिंजी नानीअ जेको उल्थो कयो इहो मम्मी रिटायर थी करे सुंदरीअ, उहो प्ले प्रीत जे अॻियां थोरो ईअं पियो लॻे न, थोरो हीउ ॿार झको आहे। छो? छाकाणि हुनखे टेक्निकली उन दायरे में लिखियो वियो हो। क्लाइमेक्स, एंटी क्लाइमेक्स, मोमेंट, डायलॉग सभु परफेक्ट। ऐं राइटर जे किताब जे ख़िताब खां, लिटरेचर जे ख़्याल खां उहा ॻाल्हि अचणु तमामु ज़रूरी आहे। पर तंहिं हूंदे बि ईंदा जे नाटक थींदा ॾींदा, पर पहिरीं नाटक त थियनि। तव्हां मेंशन कयो त माण्हू सिंधी नाटक जी दुनिया खे हिकु स्टेप करे सम्झंदा आहिनि, पोइ जीअं हिंदी में वञनि या वधीक कमर्शलाइज़ थियनि। सिंधीअ में न, सभु हंधि, हर थिएटर में, हर रीजन हुजे या मेन हिंदी थिएटर हुजे। पृथ्वी थिएटर जी मिसाल वटि न, हुते जेके आर्टिस्ट ईंदा आहिनि इन ख़्याल खां ईंदा आहिनि त सुभाणे सीरियल में हूंदासीं या फिल्म में हूंदासीं। त पोइ तव्हां बि केतिरनि ई फिल्मुनि में, सीरियल्स में कमु कयो, अदाकारी कई, हिदायतकारी कई, पोइ बि तव्हां छिक जेका आहे तव्हांजी उहा नाटकनि ॾांहुं ई हुई? पुट ॾुखंदड़ रग ते हथु रखियो अथई। पर ठीकु आहे, जिन खे असां पढ़ाए छॾियो उहे थिया आहिनि अॼु अखरनि जा मोती। उहे थी विया कलाकार, ऐं असां पंहिंजी जॻह ते उन लाइ तक़दीर कयो, सम्झे। तंहिंखां पोइ हीअ लाइन अहिड़ी आहे, ॾिस न, सिंधी जूं जेके अॼु ताईं 16 पिक्चर ठाहियूं उन में 14 में मूं कमु कयो। मुंहिंजो मुंहं में न तो में कमु आहे। तव्हांजो मुंहं में कहिड़ो कमु थी सघे थो? हिकु मशहूरु स्टेज गायक ऐं ॻाल्हि कलाकार में कंहिंजो कमु पइजी सघे। मुंहिंजो त ख़ासि कमु आहे। मां सेठ घनश्यामदास जो सेक्रेटरी आहियां ऐं हू मुंहिंजो ॾुराणो माइट पिणु आहे। थोरो वक़्तु थियो मुंहिंजी पत्नी राह रबानी वठी रमंदी। मुंहिंजी अव्हां सां हमदर्दी आहे। भली हमदर्दी मां छा फ़ाइदो?
चंचल मां तव्हांखे मुंहिंजे बारे में सिफारिश कई हुई। मूंखे सिफारिश मंज़ूर न आहे, खणी वञी सघो था। मां कृष्ण खां वधीक कमाईंदो आहियां। खुद सेठ वटि हुन खां वधीक मुंहिंजी ॼाण पहचान आहे। वञो भाया। वञा थो पर मां वरी ईंदुसि, तोखे मञाई रहंदुसि। Golf Technical Commercial Printing Press. State-of-the-art printing facilities. Over 15 years of solid local and international experience. Strong team of dedicated professionals combining fabulous design, professional printing, and excellent production knowledge. So look no further. We're your one-stop shop for your wide range of printing requirements. Golf Technical Commercial Printing Press. More than a press. में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, बेहद में थेलो आ। ये भी टेंशन, माँ भी टेंशन, बार भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालों टेंशन, मथा वाली ही वधो इन्फ्लेशन। लग चपंते मुर्क तू प्यारा, भाव आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुना, झूम गरजा मस्ती चाहिए। कितकिताई, मिली कयूं तो कितकिताई, थोड़ो जुमायूं, थोड़ो खिलायूं, अच्छा तो मिली कयूं कितकिताई, तो मिली कयूं कितकिताई, थोड़ो नचायूं, थोड़ो खिलायूं, अच्छा तो मिली दिसू कितकिताई, अच्छा तो मिली कितकिताई। असांजी ख़ुशकिस्मती आहे त सिंधी संगत जे हिकु प्रोडक्शन में बि दादा असां सां गॾु कमु कयो आहे। जी, दादा असां सां गॾु हिकु टेलीफिल्म ज़िंदगी तुंहिंजी मुंहिंजी में असां सां गॾु कमु कयो। असां सभिनी खे सेट ते ॾाढो मज़ो ईंदो हो ऐं उहा फिल्म दादा जी बि फेवरेट आहे ऐं असां सभिनी जी बि। अचो त ॾिसूं उन जूं के झलकूं। इहो प्रोग्राम पूरो, अधु कलाक ख़तम। कमाल जो नाटक आहे। हिकु सिंधी चैनल नथा ठाहे सघनि। अलाए कहिड़ी कहिड़ी भाषा में कहिड़ा कहिड़ा चैनल पिया था हलनि, पर सिंधी हिकु चैनल बि न। कंध भॻा पुछी नथो त ॿियो कुझु खपे या न, सिधो प्लेट खणणु शुरू कये। गलती थी हुई। वञ हिकिड़ी ॿी कोके खणी वञ। जी साईं। मूं बस एतिरो ई पिया चयो त ही जेको तव्हां सालनि खां डोडो खाओ पिया, इहो ॾिसण में त ठीकु ठाक आहे, खाइण में बि ओके काइंड ऑफ हूंदो, पर तव्हांखे नथो लॻे त हिन जो नालो थोरो फनी आहे? हिन जो नालो चेंज करूं छा? छो तूं नेता आहीं? हू शहरनि जा नाला पिया मटाइनि, तो पहिरीं पंहिंजो नालो मटायो, हाणे हिन मासूम डोडे जे पुठियां पियो आई। मुंहिंजी हिकु साहेड़ी तोसां मिलण ईंदी, तूं सुभाणे फेमस में पियो शूट करी न, मूं उते जी एड्रेस ॾिनी थीमांसि। ही सिंधी बि न फालतू जो कमु खणी वेही रहंदा आहिनि। ही सिंधी छा? तूं सिंधी कोनी? ऐं फालतू कम छा? सिंधीअ में पिक्चर ठाहिण फालतू कम आहे। पाण त मां जे ॿोलीअ लाइ कुझु कयो कोन, समाज लाइ कुझु कयो कोन, ऐं ॿियो केरु कुझु करे त खेसि घटि वधि ॻाल्हाए। मूं छा चयो? पिक्चर डायरेक्ट भी कई पौरुषा वसण शाह। बी पिक्चर पूरी कई कथा झूलेलाल जी। वीचारो दादा दीपक आशा जो देहांत थी पियो, पिक्चर अध में हुई, पिक्चर पूरी मूं कई। दादा खे श्रद्धांजलि ॾेई पिक्चर पूरी मूं कई। सीरियल कया घटि में घटि 15-16, इंतज़ार, नुक्कड़, सफ़रनामो, लक वागले की दुनिया, पता केतिरा सीरियल बि कया। ऐं ईअं न
कुंदन शाह खां वठी अज़ीज़ मिर्ज़ा ताईं फ़ोन करे घर में घुराईंदा हुआ, सम्झे। भली कादिर ख़ान हुजे, अमोल पालेकर हुजे या सत्यन कपूर हुजे, थिएटर में गॾु हुआसीं। पर पोइ वरी मुक़द्दर, ऐं तंहिंखां पोइ मतलब के लिए अंधे होकर पैसे को नहीं पूजा हमने। उसके हुन लाइन में पैसो ॾाढो आहे, पर उहो मूंखे छिक एतिरी कान आई। मिलियो त मिलियो, न वियो, कॾहिं कंहिं वटि विस कोन मूंखे कमु ॾे। जेको मिलियो 16 पिक्चर 17 पिक्चर घर वेठे, जेके सीरियल मिलिया घर वेठे। अॼु बि कुंदन शाह घुराईंदो आहे कि कंहिं अभी तो मैं जवान हूं, घर वेठे। पर पोइ हाणे मुंहिंजो स्टेज सां अलाए कहिड़ो नातो जुड़ियो अॻे जनम जो या हिन जनम जो उहो पूरो ई नथो थिए। वो पहले जो जेको नौकर आहे न फिल्मों में बीमार पियो अथव। छा चयो? हा, थींदो वरी छा, ईअं कर मां रफू चकर थी थो वञा, चइजांइ साहिबु नौकर खे वठी दौरे ते वियो आहे। पर ईअं कीअं थींदो? ईअं कीअं थींदो, हीअं कर, टेलीग्राम करे छॾीनि त पंहिंजे ॾाॾे जो राम नाम सत थी वियो आहे। अरे महिरबानी करे अचण जो कष्ट न कनि, घर में रोदन पिटको लॻो पियो आहे। अरे पर हू त गाॾी में चढ़ी चुका हूंदा। छा चई? गाॾी में चढ़ी चुका हूंदा। गाॾीअ में चढ़ी चुका हूंदा त गार्ड खे टेलीग्राम करे छॾे। ड्राइंग बिना नौकर जे हलाए। बिना नौकर जे? हाँ। बिना नौकर जे कम कीअं हलंदो? हीअं न थींदो, कम न हलंदो, हूअं न थींदो त मां नौकर किथां आणियां? अरे त हिकिड़ो नौकर पैदा नथा करे सघो? मुंहिंजो कमु आहे नौकर पैदा करणु। अई मोना वाधायूं हुजनि, पुटु मंगायो अथई। तोखे बि पंहिंजो आहे। हाँ वटि छो मुंहिंजे पई लॻी? अरे तोखे छा ॿुधायां, हिकु त शादीअ में हेॾा कम, मथां वरी ॿार चवनि था त संगीत जी पार्टीअ में सिंधी राग पुराणा थी विया आहिनि, असां त डीजे घुराईंदासीं। ईअं वरी कीअं? सिंधी शादीअ में लाॾा कीअं न ॻाइबा? त मां बि त उहो ई थी चवां। तूं हीअ ॾिस, मां तुंहिंजे लाइ छा खणी आई आहियां। हीअ अथई सिंधी रीमिक्स लाॾनि जूं सीडियूं। इहे हलाईंदे त हर को पेर खणी पियो नचंदे। सच? तो मुझे चिंता ही लाए छड़ी है। जी नौकरी जो पहरियो चेक। मां ही पैसा नथो वठी सघां। बाबा जॾ हू हुजन हा त हू भी इहो ही कन हा। किथां भी पैसा मेड़े के इंजीनियर जरूर बनाइन हा। इंजीनियर आहे केर? बदकिस्मती सां वो इंजीनियर मां आया। मां मुझे के ला चाहिए थई, पर के खां रायो वठण भी जरूरी आहे। तवांजे प्रमोशन जो लेटर आयो आहे। अरे तोखे समझ में कोन तो अचे, मां हेडी इंपॉर्टेंट कॉल ते पियो ॻाल्हायां। मुंहिंजो कॉल भी इंपॉर्टेंट हो? इंपॉर्टेंट कॉल? अरे फर्क सिर्फ एतिरो आहे कि मुंहिंजो इंपॉर्टेंट कॉल पैसो कमाइण वारो कॉल हो ऐं तुंहिंजो इंपॉर्टेंट कॉल पैसो वेस्ट करण वारो कॉल हो। बाबा मूंखे माफ़ करे छॾियो, मूंखे माफ़ करे छॾियो बाबा। ज़िंदगीअ जा के ख़ासि ख़ुशीअ जा वाक़ा आहिनि जेके तव्हां असांखे ॿुधाइण चाहियो, असांजे दर्शकनि सां शेयर करणु चाहियो? नाटक जो जॾहिं शुरू कंदा आहियूं, पहिरीं नाइट असां लाइ वॾी चिंता जी हूंदी आहे। चवंदा आहियूं न्याणे जी शादी आहे, सम्झे, उहा बि आहे अहिड़ी जो शल अघां में, सम्झे। पर पोइ जॾहिं उहा ताड़ियुनि तहकड़नि जो जॾहिं मिलंदो आहे न हाल में असांखे स्टैंडिंग ओवेशन जेके चइबो आहे, त उहो असांखे पागल बणाईंदो आहे। उहो मूंखे यादि अथई, मम्मी रिटायर थियण में दुबईअ में मूंखे 5 मिंट तव्हां ताड़ियुनि सां, हा, ऐं उन वक़्तु जेको मां सोचींदो हुउसि भले मूंखे स्टेज ते 1000 रुपया थो मिले, 1200 थो मिले, परवाह न आहे, ही हेतिरियूं ताड़ियूं ज़िंदगी जो कंहिंखे मिलियो, उनखां वधीक ॿी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि कान अथई। पर उते ई प्ले फ्लॉप थियो। ॿिए ॾींहं ते मूंखे माण्हुनि चयो त हीउ प्ले सुठो कोन हो। पोइ उते वरी माण्हूअ जो, कलाकार जो मौत बि थिए थो। उते सोचियो त मूं 2 ॿार तयारु त कया, पैदा त कया, उनखे पालियमि पोसियमि, साॻा कपिड़ा वेस वॻा कयमि, सुरमो पातमि, पर हिकिड़ो पास वियो ॿियो न वियो।
फिर ज़िंदगी आहे दरगुज़र। त ज़रूरु हाणे उहो त पास फेल प्लेस जी ॻाल्हि किथे कंहिंखे वणे कंहिंखे बसरबादी कंहिंखे थूमस वादी, पर ज़िंदगीअ जो अहिड़ो को वाक़ो जेको ॾाढो दिलि ॾुखोईंदड़ हुजे, उहो जे तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो, जे तव्हां असां सां शेयर करे सघो त। मूं ज़माने खे आज़मायो आहे, नतीजो इहो पिरायो आहे। हुआ जे यार अॼु थिए थी विया धार, ॾेई दर्द हज़ार आहे एक्चुअली धोखा हज़ार, पर मां धोखा न चवंदो आहियां, मूं लाइ उहो दर्द आहे। पोइ बि मुंहिंजे हिन रंग देवता, मुंहिंजे हिन रंग भूमि मूंखे संभालियो आहे। अड़े समय सदमा ॾिठ में अहिड़ा ज़रे घटि सिर वञाइण जहिड़ा, पोइ बि मुंहिंजे रंग भूमिअ मूंखे संभालियो। ज़िंदगीअ जा के ख़ासि इनाम या के ख़ासि परफॉर्मेंसिस जेके तव्हांखे ॾाढी दिलि सां यादि हुजनि ऐं तव्हांजे दिलि जे वेझो हुजनि? पहिरीं ख़ुशी मूंखे थी जॾहिं मूंखे अखिल भारतीय ॿोलीअ 50 रुपए जो इनाम बुख हड़ताल में लखनऊ में ॾिनो। शुरूआत ज़िंदगी जे फस्ट एक्ट जेको सिंधीअ में मूं कयो, जिते मूंखे सिंधीअ में पहिरियों अवार्ड मिलियो। दादा, तव्हां केतिरा ई मुल्क घुमिया आहियो, केतिरनि ई शहरनि में तव्हां हिंदुस्तान तोड़े सॼी दुनिया में परफॉर्मेंसिस ॾिना आहिनि। तव्हांजो सभिनी खां फेवरेट शो ॿाहिरि या तव्हांजी सभिनी खां फेवरेट ऑडियंस कहिड़ी रही आहे? भई मुंहिंजी फेवरेट ऑडियंस अथई जेका मुंहिंजे मूड सां नाटक ॾिसे, मुंहिंजे नाटक में खिले जॾहिं खिलण जो मूड आहे, मुंहिंजे नाटक में रोए जॾहिं रोअण जो मूड आहे, मुंहिंजे नाटक में मूंखे वक़्त ते ताड़ियुनि ऐं टहिकड़नि सां जो स्वागत थिए, उहो मुंहिंजो वक़्तु सुठो आहे। बाक़ी मूंखे सच ॿुधायां ऑडियंस सभु वणंदी आहे, पर हिकु महक अलॻि जेका मूं ॾिठी उहा दुबईअ में सिंधी नाटकनि लाइ ॾाढी आहे। कारण अञा ताईं मूंखे सम्झ में कोन आयो आहे। उते आहिनि पैसे जा पुॼारी, त असांजे स्टैंडर्ड जी जेका सिंधी उहे सम्झी विया न, असांखे ॾाढी ख़ुशी थी। हिते बॉम्बे में या इंडिया में थोरा अॼुकल्ह जा जवान घटि वधि था सम्झनि, असांखे ॾुख थींदो आहे कॾहिं कॾहिं। दादा, तव्हांजे घर मां तव्हांजे ॿारनि मां केर बि आयो आहे हिन दुनिया में, एक्टिंग डायरेक्शन जी दुनिया में? दुनिया में सभु आया आहिनि यार। न ईअं मुंहिंजो पुटु मूंसां गॾु बैक स्टेज ते कमु कंदो आहे, ॿियो पुटु मूंखे लिखण में या पब्लिसिटी में मदद कंदो आहे या मुंहिंजा शो अरेंज कंदो आहे, मुंहिंजी डाडर बि प्रॉपर्टी वग़ैरह मदद कंदी, पर एक्टिंग में अञा कंहिंखे मिमिक्री सभिनी जा कंदा अथई घर में। मुंहिंजी बि शायदि कंदा हूंदा, मुंहिंजे मुंहं ते नथा कनि, पर पुठियां सभिनी जी कंदा आहिनि। त माना रहे थो अंदरि, पर हाणे पंहिंजे में बिज़ी आहिनि। मां कॾहिं ज़ोर न ॾींदो आहियां, छाकाणि मूंखे ख़बर आहे कलाकार पैदा थींदो आहे, पैदा कयो कोन वेंदो आहे। अॼु जे नौजवाननि लाइ तव्हांजो को मैसेज आहे? मैसेज इहो आहे, बाबा ड्रामो नथा ॾिसो त घटि में घटि सीरियल प्रोग्राम त ॾिसो जेके टीवी ते अचनि था। तव्हांजे घर में वेठे तव्हांखे ड्रामा बि ॾेखारियूं था, तव्हांखे फिल्मूं बि ॾेखारियूं था, तव्हांखे गाना ॿुधायूं था, तव्हांखे विंदर कराईंदा, उहा त ॾिसो त सही, खोलियो ऑन त कयो यार। उन रिमोट खे उते त घुमायो न, सिंधी चैनल खे ॾिसो त सही। कंहिंजे लाइ थींदो, कीअं थींदो? घटि में घटि छा थो ॻाल्हायां ॿुधो त सही, घटि में घटि पार्सियुनि वांगुरु ॻाल्हाइण जी लैंग्वेज त रखो। इहो ई ॾुख आहे जो असीं नौजवाननि खे अहसासु नथो थिए त असीं पंहिंजी आइडेंटिटी जेका आहे उहा क़ाइमु रखूं। न, उहा आइडेंटिटी त रहणी आहे। सिंधी हमेशह रहणो आहे, जुगात खां रहियो आहे, पारसी बि रहियो आहे, यहूदी बि रहियो आहे, रहंदासीं। पर उहा जेका असांजी संस्कृति आहे, असांजी सभ्यता आहे, उहा ज़रूरी आहे। दादा, तव्हां सां गॾिजी करे ॾाढी ख़ुशी थी। तव्हांजी ॾाढी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो। पर मुंहिंजे नाटकनि जा टुकड़ा ॾेखारींदो सही प्रोग्राम में? बिल्कुलु, हा, असीं ॾेखारींदासीं। नाटक जा बि ॾेखारिजांइ, पिक्चर जा बि ॾेखारिजांइ। बिल्कुलु, जेको। अॼु जो प्रोग्राम थियो हिते ई पूरो। मूंखे पक आहे त जेतिरो मज़ो मूंखे आयो आहे दादा मेघाणी सां ॻाल्हाइण में, ओतिरो ई मज़ो तव्हांखे बि आयो हूंदो।
वरी गजंदासी ईंदड़ हफ़्ते असांखे रहंदो तव्हांजे मेल्स जो रायन जो इंतज़ार। फोन करियो असांखे, असांजो नंबर आहे 9769313331 या फरी ईमेल कयो info@sindhisangat.com ते। वरी गजंदासी ईंदड़ हफ़्ते, ॾिसण न विसारजो सिंधी सुर हाण।